भारत पाकिस्तान अंदर 20 ॼणनि जे क़त्ल जो एतराफ़ करे वरितो। बरतानवी अख़बार में आयल इल्ज़ाम भारतीय परॾेही वज़ीर राजनाथ सिंह क़बूल करे छॾिया। राजनाथ सिंह चवे थो त भारत जो अमन ख़राब कंदड़ कंहिं बि दहशतगर्द खे न बख़्शियो वेंदो। दहशतगर्दनि खे पाकिस्तान में बि निशानो बणाइणो पियो त बणाईंदासीं। भारत हिकु ताक़तवर मुल्क आहे, पाकिस्तान बि इहा ॻाल्हि सम्झे थो। पाकिस्तान के भारतीय बचाव वारे वज़ीर पारां दहशतगर्दी जे एतराफ़ की मज़म्मत। परॾेही वज़ारत जो चवणु आहे त पाकिस्तान भारतीय मुदाख़लत जा तरदीद न करण जोगा सबूत फराहम कया। भारत पारां ॾोह जे वाज़े एतराफ़ ते आलमी बिरादरी संदसि घेराव करे पाकिस्तान जारियत ख़िलाफ़ पंहिंजे ख़ुदमुख्तियारीअ जे तहफ़ुज़ लाइ पुरअज़्म आहे। भारतीय हुक्मरान नफ़रत जोगे बयानबाज़ी जो सहारो वठी रहिया आहिनि। असांजे अमन जी ख़्वाहिश खे ग़लति न सम्झो वञे। सिक्योरिटी फोर्सेस जो DI खान में ॻुझे इतलाती ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि ऑपरेशन दहशतगर्दनि जे मौजूदगीअ जे इतला ते कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ। मुल्क मां दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहियूं। वरे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में केफो रिथा ते इजलास में मेयर कराची मुर्तज़ा वहाब, प्रिंसिपल सेक्रेटरी आगा वासिफ ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर खे PND चेयरमैन, मकानी सेक्रेटरी ऐं PD वाबडा जी ब्रीफिंग। मुराद अली शाह चवे थो केफो रिथा घणी देर जो शिकार थी चुकी आहे। हाणे कंहिं बि क़िस्म जी देर जी वधीक गुंजाइश न आहे। वफ़ाक़ी हुकूमत सां ऑगमेंटेशन जे PC1 जी जल्द मंज़ूरी लाइ ॻाल्हाईंदासीं। वॾे वज़ीर जी कानूनी टीम खे अदालती केस ख़त्म करण जी हिदायत। बिशाम वाक़े ते इंक्वायरी कमीशन जोड़ी वई आहे। इंक्वायरी कमेटी रिपोर्ट जी रोशनीअ में कुझु ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। RPO हज़ारा डिवीज़न ऐं DPO लोअर कोहिस्तान ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। चीनी शहरनि जी सिक्योरिटी बाबति वज़ीर आज़म पाण निगरानी करे पियो। दुश्मननि खे पाकिस्तान जी तरक़ी कंदड़ मईशत सुठी न पई लॻे। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्ला तरड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस में चयाईं त कंहिंखे बि अमन ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी वली अहद समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। परॾेही वज़ीर इसाक़ डार, मोहम्मद औरंगज़ेब, ख्वाजा आसिफ ऐं ॿिया वज़ीर आज़म सां गॾु हूंदा। वज़ीर आज़म सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुख़्तलिफ़ मनसूबनि ते ॻाल्हियूं कंदो। शहबाज शरीफ उम्रो अदा कंदो ऐं मस्जिद नबवी में हाज़िरी भरींदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध सोलर एनर्जी रिथा ते जाइज़े वारो इजलास। तवानाई वारे वज़ीर नासिर शाह जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग। सिंध सोलर एनर्जी रिथा आलमी बैंक जे सहकार सां 26.86 बिलियन रुपयनि सां शुरू कई वई। हिन साल रिथा लाइ 3.6 बिलियन रुपया रखिया विया आहिनि। रिथा जा 4 जुज़ा आहिनि। सूबाई वज़ीर नासिर शाह जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर पारां तवानाई वारे वज़ीर खे नेपरा इजलास में शिरकत करे रिथा क्लियर कराइण जी हिदायत। सूबे में अमन अमान बाबति सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जी सदारत में इजलास। कराची, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न्स में वधंदड़ बदअमनी बाबति वीचार। इजलास में स्ट्रीट क्राइम ऐं सेफ सिटी रिथा बाबति अहम फ़ैसिलनि जो इम्कान। इजलास में DG रेंजर्स, IG सिंध, DIGs, SSPs ऐं ॿिया अमलदार शरीक। लकी मरवत में DSP गुल मोहम्मद जी गाड़ीअ ते दहशतगर्दनि जो हमिलो। DSP गुल मोहम्मद खान ऐं अहलकार नसीम गुल शहीद थी विया। पुलिस जो चवणु आहे त मंजीवाला चौक भरिसां DSP इलाइक़े में गश्त करे रहियो हो त मथस हमिलो कयो वियो। हिकु अहलकार बि ज़ख़्मी थियो आहे।
अमरीकी मीडिया ईंदड़ हफ़्ते इसराइल ते ईरान पारां ड्रोन हमलनि जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त इम्कानी तौरु इसराइली सफ़ारती मर्कज़ निशानो बणिजी सघे थो। ईरान ड्रोन सां गॾोगॾु क्रूज़ मिसाइल बि इस्तेमालु करे सघे थो। चिटो इम्कान आहे त ईरान तरफ़ां इहो हमलो रमज़ान ख़तमु थियण खां पहिरियां कयो वेंदो। इसराइल पारां दमिश्क में ईरानी सफ़ारतखाने खे निशानो बणायो वियो हो। इसराइल खे जवाब ॾियण जी तयारी। ईरान अमरीका खे पैगाम उमाणे छॾियो। परॾेही ख़बरूं इदारे मूजिबि ईरान लिखत जे पैगाम में अमरीका खे ख़बरदार कयो आहे त हू इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जी ॼाण में न फासे। ईरानी सदर जी सियासी मामलनि बाबति डिप्टी चीफ ऑफ स्टाफ मोहम्मद जमशेदी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त अमरीका खे हिक पासे हटी वञणु घुरिजे त जीअं को नुक़सान न थिए। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां वाधू भाड़ो ओगाड़ींदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई की हिदायत। ट्रांसपोर्ट अथॉरिटी सिंध के समूरनि ऑफिसरनि जूं मोकलूं रद्द करे छॾियूं। शर्जील इनाम मेमण चवे थो सिंध हुकूमत अवाम खे हर क़िस्म जो रिलीफ ॾियण लाइ पुरआज़माहे मुसाफ़िरनि खे परेशान कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। वाधू भाड़ो ओगाड़ींदड़नि ख़िलाफ़ मुहिम ईद खां पोइ बि जारी रहंदी।